Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. कोर कमांडर कराची में रिटायर्ड कैप्टन सफदर जी गिरफ्तारी लाए IG सिंध के मुबैना तौर खंबण वारे वाक़े की जांच मुकम्मल। ISPR पधराई जारी कंदे चयो आहे त मज़ारे काइजी बेहुरमती खां पोइ रेंजर्स ऐं ISI सेक्टर हेडक्वार्टर जे ऑफिसर्स ते अवाम जो शदीद दबाव हो। ऑफिसर्स के अड़वड़दड़ सूरत हाल खां पासो करणु घुर्जे। हाँ, पर हुननि अवाम जे दबाव बाद जज़्बाती रद्द अमल ज़ाहिर कयो। सनन अहिड़े अमल जे नतीजे में रियासत जे ॿिनि अहम इदारनि में ग़लत फहमियूं पैदा थियूं। कोर्ट ऑफ इंक्वायरी जी सिफारिशुनि तहत ऑफिसर्स के उहदनि तां हटायो वियो आहे। GHQ में सदन ख़िलाफ़ वधीक कार्रवाई कई वेंदी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी हिदायत ते कोर कमांडर कराची IG सिंध के मुबैना खंबड़ वारे वाक़े जी जांच मुकम्मल करे वरिती। ज़रूरत पई त वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे बि तलब कंदासीं। सुप्रीम कोर्ट कराची सर्कुलर रेलवे मनसूबो फ़ाल न थियण ते चीफ सेक्रेटरी सिंध ऐं सेक्रेटरी रेलवेज़ खे शो कॉज़ नोटिस जारी करे छॾिया। ॿिन्ही सेक्रेटरीज़ खे सबबु ॿुधाइण लाइ ज़ाती तौर अदालत में पेश थियण जो हुकुम। DG FWO खे बि ज़ाती हैसियत में पेश थी वज़ाहत ॾियण जो हुकुम। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त KCR खे फ़ाल करण लाइ अदालती हुकुमनि ते अमल छो न थियो। ॻाल्हि रुगो इते महदूद न रहंदी, सभिनी खे घुराईंदासीं। ज़रूरत पई त वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे बि तलब कयो वेंदो। धांधली कंदड़ ऐं धांधली जी पैदावार वाइखा थी विया। गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में धांधली कई वई त अवाम न छॾींदो। हाणे धांधली जी का बि गुंजाइश नाहे। मरियम नवाज़ अस्तोर में चूंड जलसे खे ख़िताब दौरान चयो त इमरान ख़ान खे अवाम हवाले कयो वञे त जीअं खांइसि पाई जो हिसाब वठे। इमरान ख़ान खे घर भीड़ो करण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे सेलेक्टर को ॿियो न पर अवाम आहे। आइन ऐं कानून में बि अवाम खे ई असल सेलेक्टर करार ॾिनो वियो आहे। नवाज़ लीग खे टोड़ण जी कोशिश कई पई वञे पर गिलगित जो अवाम लोटन खे कॾहिं बि वोट न ॾींदो। इलेक्शन कमीशन सेनेटर्स खां पोइ MNA जे असासनि जा तफ़सील बि ज़ाहिर करे छॾिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान मजमूई तौर 8 करोड़ 6 लख रुपयनि जे असासनि जो मालिक करार। खेसि बनीगाला में 300 किनाल ते अॼल घर तोहफ़े तौर मिलियो। वज़ीर आज़म खे मियांवाली बखर शेखपुरा ऐं खानेवाल वारियूं ज़मीनूं विरसे में मिलियूं। वज़ीर आज़म जो परदेह में को बि कारोबार या मिल्कियत नाहे। संदसि घरवारी पाक पतन ओकाड़ा ऐं बनीगाला में चइनि मिल्कियतुनि जी मालिक करार। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सरकारी प्लॉट जी गैर कानूनी अलॉटमेंट वारे रेफरेंस में बि इश्तिहारी करार। लाहौर जी एहतिसाब अदालत नवाज़ शरीफ़ जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी कंदे संदसि मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। नैब ऐं पंजाब जे रेवेन्यू खाते खां नवाज़ शरीफ़ जी मिल्कियत ज़ब्त करण बाबति रिपोर्ट तलब। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त नवाज़ शरीफ़ जा तलबी इश्तिहार जारी थिया पर 3 ॾींहं गुज़रण बावजूद अदालत आॾोहो पेश न थियो। जवाबदार नवाज़ शरीफ़ जी अदम पेशी ऐं तलबी जे इश्तिहारनि बाबति रिपोर्ट अदालत में पेश कई वई। ॿुधणी 26 नवंबर ताईं मुलतवी। लाहौर की एहतिसाब अदालत रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में हमज़ा शहबाज की अदालती रिमांड में 17 नवंबर ताईं वाद करे छॾी। हमज़ा शहबाज तरफ़ां गुज़िरियल ॿुधणी ते पेश न थियण बाबति रिपोर्ट ते ईंदड़ ॿुधणी ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। एहतिसाब अदालत में ॿुधणी दौरान हमज़ा शहबाज चयो त अदालत में पेश थियण खां कतई इनकार न कयो आहे। को माण्हू बीमार थिए त उनखे एम्बुलेंस ज़रिए आंदो वेंदो आहे। ओचितो छा थियो जो बख़्तरबंद गाॾी में आणणु शुरू कयो वियो। कोरोना वबा दौरान जेल में कीअं रहियुसि उहो मुंहिंजो अलाह ई ॼाणे थो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त तारीख़ में ईअं कॾहिं नाहे थियो त हिरासत में वरितल जवाबदार पाण अदालत आॾो पेश न थिए। जवाबदार खे अदालत आॾो पेश न करे दुनिया खे पैगाम ॾिनो वियो त रियासत कमज़ोर थी वई।
लाहौर जी सर्विसेज अस्पताल में दाखिल चौधरी शुजात हुसैन जो इलाज जारी। डॉक्टर्स काफ लीग जे सदर जी सेहत के बेहतर करार ॾेई छॾियो। सर्विसेज अस्पताल जे डॉक्टर्स जो चवणु आहे त चौधरी शुजात हुसैन के डॉक्टर्स की निगरानी में रखियो वियो आहे। नवाज़ लीग अगवान ख्वाजा साद रफ़ीक भी चौधरी शुजात हुसैन से अयादत लाए अस्पताल पहुतो। ज़रियन जो चवणु आहे त अस्पताल में अॻु मौजूद अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ख्वाजा साद रफ़ीक से हथ मिलाइण की कोशिश कई। ख्वाजा साद रफ़ीक पंहिंजे सीने ते हथ रखी अॻूणे चीफ जस्टिस के मोट ॾिनी। ख्वाजा साद चयो त कोरोना की सूरत हाल सबब अॻूणे चीफ जस्टिस से हथ न मिलायो। चौधरी शुजात के कुछ ॾींहं अॻु तबियत ख़राब थियण सबब सर्विसेज अस्पताल दाख़िल कियो वियो। पाकिस्तान में कोरोना टेस्ट जा नतीजा अचण की शरह में लगातार वाध। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अचण की शरह 5.1 रही। वधीक 1637 माण्हू कोरोना जो शिकार। वायरस वधीक 23 मरीज़न जो हयातियूं गिड़काए पियो। हैदराबाद के मुख्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइन दौरान कोरोना SOPs की भञकड़ी ते 3 रेस्टोरेंट्स और 1 दुकान सील। बाज़ारुनि और अवामी जायुनि ते मास्क न पाइण ते दर्जने शहरी मथां ॾंडु लागू। लाहौर, मुल्तान और रावलपिंडी के केतिरनि ही इलाइक़नि में कोरोना केसिस वधण बाद स्मार्ट लॉकडाउन। पंजाब में सेहत खाते के सेक्रेटरी जो चवणु आहे त स्मार्ट लॉकडाउन लगाइण जो मक़सद वधीक मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि जी चुरपुर के महदूद करणु आहे। सिंध में मेडिकल कॉलेजिस की सीटुनि ते पहिरीं सूबे के शागिर्दनि के दाख़िला मिलण घुर्जे। उन खां पोइ ॿियनि सूबनि के शागिर्दनि के दाख़िला ॾिनी वञे। सिंध हाई कोर्ट जा मेडिकल कॉलेजिस में वफ़ाक़ और सूबे विच में तकरार वारे केस ते ॿुधणी दौरान निमाज़। PMC के वकील चयो त नए कानून तहत डोमिसाइल की हद ख़त्म कई वई आहे। अदालत चयो त छा सिंध में पंजाब और पंजाब में KPK के शागिर्दनि के दाख़िला ॾींदव। पोइ लाॻापियल सूबे जा शागिर्द केॾां वेंदा। पहिरीं मक़ामी शागिर्दनि के दाख़िला मिले, बाद में ॿियनि सूबनि जे शागिर्दनि लाइ गुंजाइश कढी वञे। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, सनस भेण फरियाल टालपुर और ॿियनि जवाबदारनि खिलाफ़ जाली बैंक अकाउंट्स रेफरेंस से ॿुधणी। पुलिस जवाबदार हुसैन लवाई के अदालत आॾो पेश कयो। वकीलनि के एहतजाज सबब हुसैन लवाई जो वकील और नैब जो शाहिद पेश न थी सघिया। अदालत ॿुधणी 17 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट आपाशी खाते की ज़मीनुनि तां 1 हफ़्ते में कब्ज़ा छॾाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ॿुधणी दौरान आपाशी और रेवेन्यू खाते जा अमलदार पेश। अदालत कब्ज़ा ख़त्म करण लाइ रेंजर्स का भी मदद वठण की हिदायत कंदे चयो आहे त कंहिंखे भी आपाशी खाते की ज़मीन ते अॾावतूं करण की इजाज़त न आहे। अदालत तरफ़ां समूरनि DCs के सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराए रिपोर्ट पेश करण जो हुकुम। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ स्वागत माहिया हमीर शेख। हेडलाइन जवानी थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।